औज़ुबिल्लाहि मिन शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त मुंहिंजा प्यारे दोस्तो भाइरो ऐं अज़ीज़ो जाथे पाकिस्तान जो आहियो, पाकिस्तान वारे मुंहिंजो तव्हांखे सलाम सुबुह जो। मुंहिंजो मक़सदु तव्हांखे इहो आहे जेको तव्हां यूट्यूब ते अचो था उनखे चैनल खे कम से कम तव्हां सब्सक्राइब कयो ऐं फॉलो कयो। बाक़ी हिकिड़ो ॾिसी काफ़ी असांजा दोस्त आहिनि जेके ॾिसी काफ़ी उनखे या त नज़रअंदाज़ कयो थो वञे या त उनखे मसइलनि जी ॻाल्हि जानबूझ के कयो थो वञे। का अहिड़ी ॻाल्हि कान्हे। हिकिड़े ज़माने जी ॻाल्हि कंदा, हिकिड़ो बादशाह सां हूंदो, कंहिं वक़्त जो बादशाह, बादशाहनि जा बादशाह अलाह हुआ, पर कंहिं वक़्त जो बादशाह हो। बादशाह सोचियो त मां अक्सर काफ़ी साल बादशाही में रहियो, उन खां पोइ हुनखे इहो दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो त छो न वञी मां अलाह जी इबादत कयां। वज़ीर सां ॿाहिरि निकितो। काफ़ी टाइम खां पोइ हलंदे हलंदे हिकिड़ो हिनखे जंगल नज़र आयो। जंगल में हिकिड़ो हिनखे दरवेश नज़र आयो। हिन वज़ीरनि खे चयो बसि मूंखे तव्हां हाणे थो वञो, मां अलाह जी इबादत हिते थो कयां। हिन जी दरवेश खे फ़क़ीर खे सलाम कयो, अस्सलामु अलैकुम, वालेकुम सलाम करे वेठो। हिन खां पुछियो तोखे घणो टाइम थियो आहे हिते वेठो? चई मूंखे हिते काफ़ी साल मूंखे गुज़रिया आहिनि, तक़रीबन मूंखे 30-40 या 45 साल गुज़रिया आहिनि, मां अलाह जी इबादत कयां थो। चई पोइ तूं छा थो सम्झी? चई मां हीअ हिकिड़ी लठ पोखी आहे ऐं जॾहिं इहा गौंच कंदी त तॾहिं मां सम्झंदुमि मुंहिंजी इबादत अलाह क़बूलु कई, पर अञा ताईं मुंहिंजी लठ जेकी आहे साई न थी आहे। बादशाह सोचियो छो न भला ईअं कयां त हिन दरवेश सां गॾु मां बि पंहिंजी लठ थो हणां। फ़क़ीर त गॾु वेठो, दरवेश बादशाह सलामत पंहिंजी बि लठ उन फ़क़ीर जी गॾु लठ सां उते खोड़े छॾी। फ़क़ीर बि इबादत में वेठो आहे, बादशाह बि वेठो आहे। कुझु टाइम खां पोइ साइड में जंगल जे पासे, कुझु टाइम खां पोइ बादशाह सलामत ॾिठो जो कंहिं पासे खां इंसान जी रड़ियुनि जो आवाज़ु पियो अचे, मूंखे बचायो बचायो बचायो। बादशाह सोचियो दिलि में, यार को इंसान आहे, को मरे थो या कंहिंखे को जानवर आहे, काई शइ ज़ख़्म ॾिए थो पियो। हिन फ़क़ीर खे चयो फ़क़ीर उथ त हलूं, भला को इंसान जी कंहिंजी जान बचाए रणी थो करे। हिन चयो त न भाउ, तूं गाफ़िल आहीं, तूं गाफ़िल अलाह जी इबादत कोन थी सघे त मां नथो थी सघां। तूं आयो आहीं त मुंहिंजी इबादत माना तूं खलल विझे इबादत में, त इन जे करे मां नथो वञी सघां। तूं पंहिंजो कर, तूं शैतान जो आहीं, तूं शैतानी कमु कोन्हे। बादशाह चयो भाउ तूं वेठो हुजो। बादशाह जो वियो। वक़्त में वेंदे वेंदे ॾिठे त जंगल में हिकिड़ो हमराह आहे, उनखे रड़ियुनि जो आवाज़ु अचे पियो, पर उनखे कंहिं शींहं चंबो हयो आहे जो हुनजी बाह में धकु लॻो ऐं उहो ज़ख़्मी हालत में पियो हो। बादशाह सलामत उनखे खणी आयो, उते मलम पटी कयईं, हर शइ हुनजी कयईं, हुनजी जान बची पई। राति जो थोरो वक़्तु हुओ, गुज़रंदे गुज़रंदे राति गुज़री, सुबुह जो थी त उहे दरवेश उते वेठो, बादशाह बि उते वेठो। बादशाह जंहिं महिल ॾिठो त बादशाह जी लठ साई गौंच कढी बीठी, फ़क़ीर जी जेकी लठी उहा सुकी रहिजी वई। त इन ॻाल्हि जो मक़सदु इहो, बादशाह चए त भाउ हे त तूं हिकिड़ो पंहिंजे लाइ इबादत कर, अलाह जे लाइ इबादत, अलाह जी ख़ल्क़ जे लाइ करण सां, कंहिंजी मदद करण सां इंसान जो भलो थी सघंदो। तव्हां भाइरनि खे मुंहिंजो मक़सदु इहो आहे, अगरि हिकिड़ी कंहिंजी महिनत आहे, ॾिसो था कयो था, उन जे कम से कम अगरि उनखे तव्हांजी मोबाइल हथ में आहे, तव्हां उनखे चैनल खे लाइक फॉलो कंदो हुजे, अॻिते तव्हां शेयर करे सघो था, तव्हांजी महिरबानी। अगरि तव्हांखे इहा बि फ़क़ीर जेतिरी ताक़त नाहे, हिकिड़ो जो फ़क़ीर वांगुरु वेठो बि आहियां, मुंहिंजे हथ में बि आहे, मूंखे ताक़त बि नाहे, मां नथो करे सघां, पोइ त इहो तव्हांजो अलाह हाफ़िज़ आहे। मां इन वधीक तव्हांखे कुझु न चई सघंदुमि कंहिंखे। ऐं कंहिंखे मुंहिंजी का बुरी ॻाल्हि लॻी हुजे त पोइ उनजे लाइ मां माज़रत ख़्वाह। पर मक़सदु हिकिड़ी कहाणी कंहिंजी मदद करणु, ईअं न आहे त रमज़ान अची। जीअं त भाइरो मुंहिंजो मुस्लमान हो, जिथे किथे जाथे बि मुंहिंजा मुस्लमान भाइर आहियो, तव्हांखे हथ ॿधी मां अपील कंदुसि, किथे बि तव्हांजे पाड़े में काथे बि हुजे को यतीम आहे, को कहिड़ी हालत में आहे, तव्हांखे अलाह ताक़त ॾिनी आहे, रमज़ान महीनो अची वञण वारो, 2 ॾींहं तक़रीबन रमज़ान में बचा हूंदा। जेतिरो थी सघे तव्हां कंहिंजी मदद कयो ऐं कंहिंखे नज़रअंदाज़ न कयो। चलो अॻ में दिलि में नफ़रतूं सही, केतिरा जहिड़ा झगड़ा सही, पर शैतान जॾहिं हिन वक़्तु शैतान रब जे क़ुर में ज़िक्र में थियल आहे त शैतान नफ़्स बंदि थो थी वञे ऐं इंसान जा हालातूं रब उन ते रहम थो करे, त तव्हां पंहिंजे शैतान खे बंदि करे कंहिंजी मदद कयो। जेको बि तव्हांखां जेतिरो थी सघे, पाड़े में ग़रीब आहे, मस्जिद में, अगरि असांजे ॿाराड़े में इहो ॾिठो ईंदो आहे, मानी मस्जिद में रमज़ान जी माण्हू मोकिलियो वेंदो आहे। ख़ासि करे तव्हां भाइरनि खे रमज़ान जे हिसाब सां मुंहिंजो इहो ई चवणु आहे त जेतिरो थी सघे पंहिंजे मुस्लमाननि जी मदद कयो ऐं रमज़ान में कंहिंखे रोज़ा रखायो।
जे न त कंहिंखे तव्हां रोज़ा खोलारायो। ऐं हर मुस्लमान जी जेतिरो तव्हांखे थिए अॻु में पंहिंजे पाड़ेवारनि सां सुठा हलो, पंहिंजे पाड़ेवारनि जो ख़्यालु रखो। उन खां पोइ तव्हांखे अॻु में पंहिंजा अथव अज़ीज़ अथव मिट माइटनि जो ख़्यालु रखो। बसि मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। जिथे बि हुजो, पाकिस्तान में हुजो, पाकिस्तान खां ॿाहिरि हुजो, जिथे बि मुस्लमान आहियो, अलाह सभिनी मुस्लमाननि जे हालात ते रहम करे। ऐं मुंहिंजी वधि खां वधीक इहा तव्हां भाइरनि जे लाइ दुआ कि अस्सलामु अलैकुम या अली मदद।